सिया के समझण सही सा न सुध भजे आदमी का न उ आदमी भजे आदमी का न उ आदमी कॾे कीन कल्ब मां कीनो न कुध मोहब्बत पुछे कीन महबूब केर मोहब्बत पुछे कीन महबूब केर हुजे ही के हू या हिंदू जैन बुद्ध। तो ॻाल्हि इहा आहे त मौली साहब वटि जेको आहे इन्हनि रिश्तनि जो हिकिड़ो अलॻि मज़हब आहे। दोस्त तुंहिंजो दर्द दारूं दोस्ती जे दीन में, ऐं दोस्ती जो दीन आहे। दोस्त तुंहिंजो दर्द दारूं दोस्ती जे दीन में शाए ख़ूबा ॾे शफ़ा या सूर जी तोखे वणे। हाणे ही मक़ाम सूफ़ी हज़रात वेठा आहिनि, ही मक़ाम रज़ा खे बयान पियो करे। मक़ाम रज़ा सूफ़ियत जो उहो मक़ाम आहे जंहिंमें मर्ज़ी महबूब जी हलंदी। हाणे हिते ॻाल्हि छिड़ी आहे त आऊं हिकिड़ो हवालो ॾींदो हलां त इमाम ग़ज़ाली जो जेको चैप्टर आहे मोहब्बत इश्क उन्स और रज़ा, तमाम क्लासिकल बहस है उनमें हुन लिखी है त इंसान सब खां वधीक पाण खे प्यार करे थो ऐं पंहिंजी बका चाहे थो। जेकॾहिं ॿिए के तां जान कुर्बान करे थो त इहो हुनजो जज़्बाती फ़ैसिलो आहे। जेकॾहिं हुनजो अक़ुल एतदाल ते हुजे त हू कतन ॿिए तां जान कुर्बान कोन कंदो। जीअं क़ुरान पाक में है तो यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही व बनीहि। क़यामत जॾहिं जॾहिं इंसान जा सभु अकुल ठिकाणे लॻंदा त ओॾी महिल सूरह हज में अचे थो न, दाई जंहिं धाराइयो भुलाए तंहिं बार ॻरी ॻाल्हि क़याम जी वेखींदसि जंहिं वार। हमल केर न हामिलूं हैबत खां हेकार मस्त ॾिसंदे माण्हूअ मस्त न से मैखार पर संदी रब सतार सज़ा आहे सख़्त गई। सूरह हज जी शुरुआत या अय्युहन नास सुत्तकू रब्बकुम इन ज़लज़लत साअति शैउन अज़ीम। हमल केर न हामिलो। ॿियो त चयो जेको थञ ते ॿार हूंदो आहे उन सां तमामु घणो प्यार हूंदो आहे। त दाई जंहिं धाराए इहो भुलाए ते ॿार उछले छॾे। त इंसान पंहिंजी बका चाहे थो, पोइ हुनजी बका में जेका शइ जेतिरी मुआविन आहे उनखे ओतिरो चाहिए।